بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. الدروس الرمضانية جيكو أسانجو سلسلة है خير असां सोरो हिस्सो आहे। सोरो हिस्सो जेको आहे अॼु इहो है के शर्तूं जेके कल्ह इफ़्तार जंहिं शइ सां इंसान जो फितर थी थो वञे, रोज़ो भॼी थो पए, त ही उन जो तकमिलो आहे। ऐं अॼु छा आहे शुरूत फितर बिल मुफ़त्तिरात, यानी वमा यजूज़ु लिस्साइम, ऐं इंसान जेको रोज़े सां छा करे सघे थो, छा नथो करे सघे, ऐं जेके शर्तूं कल्ह ॿुधायोसीं दर्स में उन जो तकमिलो आहे हिसो। त पहिरियां त इंसान इहो सम्झे त जेके बि शयूं असीं ॿुधायूं पहिरियां, त छो जो इस्लाम हिकिड़ो दीन समाह सहूलत जो दीन आहे ऐं फितरत जो दीन आहे, ऐं अलाह जी तरफ़ां रहमत आहे, ऐं हीउ हिकिड़ो असांजे लाइ करम आहे। त इहे शयूं जेके आहिनि इंसान खे तकलीफ़ न आहे ॾियण जे लाइ, त अलाह ताला इन में असांजी शरीयत में इहो आहे त जेके असीं कल्ह शर्तूं जेके असीं ॿुधायूं त हीअ शइ इंसान जेको रोज़ो भॼी थो पए, जीअं हैद आहे, औरत जो महीने वारो, या निफ़ास महीने वारो जेको माई खे यानी वम थो थिए उहो, उन जूं शर्तूं, ऐं जिमा जेको इंसान को मर्द पंहिंजी माई सां सुम्हे थो ॾींहं जो रमज़ान जे, जा पंहिंजे हथ सां, जा कीअं बि करे पंहिंजो मनी लाहे थो मर्द, यानी कंहिं न कंहिं तरीक़े सां, जा खाइण, जा पीअण, जा अहिड़नि शयुनि मां जेके जा हिजाम आहे, जा उल्टी आहे, इहे सभु शयूं जेके आहिनि, इहे सभिनी शयुनि जो असीं उते ॿुधायो शर्त शरूत जेके आहिनि। पर हाणे हिन मां असीं छो इन्हनि जो ज़िक्र था कयूं, त इहे शयूं बि शर्तनि सां आहिनि। इस्लाम में ईअं न आहे त बसि सभु शइ सख़्ती आहे, न, इस्लाम में सभु शइ सख़्ती न आहे जीअं माण्हू कंहिंखे सम्झनि था। छो जो हीअ जेके शयूं आहिनि असां इन्हनि सां रोज़ो भॼी थो पए, पर उलमा जो सभिनि जो इतिफ़ाक़ आहे त इहा शइ जे इंसान खे इल्मु आहे इन शइ जो त हीअ शइ रोज़ो भॼे थी, त पोइ उनजो रोज़ो भॼी पवंदो। पर जे ख़बर न आहे, अणख़बर आहे, त अलाह सां हुनखे माफ़ु कंदो। जा जाहिल आहे, जा इनखे ख़बर न आहे, छो जो अलाह ताला इन में असांजी दलील क़ौल आहे सूरत अल-बक़रा में अलाह ताला चए थो रब्बना ला तुआख़िज़ना बिमा नसीना इन नसीना औ अख़्ताना। अलाह साईं चए थो त हिते त रब्बना ला तुआख़िज़ना, या अलाह असांखे जेकी शइ असांखे विसरी थी वञे, जा असांखां ख़ता थी थिए, त अलाह साईं उनजो असांखां हिसाब न वठिजांइ। त हिते अलाह ताला इन आयत खां पोइ अलाह साईं चए थो अज़्ज़ वजल क़द फ़अल्त, अलाह चवंदो मां तव्हां ईअं कंदुसि। ऐं वरी ॿी जॻह ते वलैस अलैकुम चए थो, ॿी जॻह ते वलैस अलैकुम जुनाहुन फ़ीमा अख़्तअतुम बिह, तव्हां ते ॾोह न आहे जे तव्हांखे ख़ता सां ओचितो, यानी बग़ैर क़स्द, इंसान क़स्द खां न, यानी को हुन मक़सद न हो त मां हीअ शइ कयां, पर ग़लती थी वई, मां अख़्तअतुम बिह वलाकिन मा तअम्मदत क़ुलूबुकुम, पर जे दिलि सां सोचे सम्झे इंसान करे थो, त पोइ उनजो हिसाब थींदो। वकान अल्लाहु गफ़ूर रहीम, अल्लाह गफ़ूर रहीम। इन मां असांखे ख़बर पए थो त इंसान जेको जाहिल आहे कहिड़े हुकुम शरई जो, शरई जेके हुकुम आहिनि इन्हनि जे इनखे ख़बर न आहे, न के हुनखे ॿुधायो त हिन सां फितर थींदो, हिन सां रोज़ो भॼी पवंदो, त उनखे अलाह साईं हिसाब कोन वठंदो, छो जो जाहिल आहे ऐं उनखे ख़बर न आहे। जीअं जाहिल कीअं थींदो, मिसाल हींअर हुन मानी पई खाधी, सिज बि निकिरी वियो, फजर बि थी वई, पर उनखे न चवंदासीं तूं रोज़ो भॼी पियो, चवंदुसि हाणे तूं बसि कर, हाणे तूं हींअर खां शुरू कर, त हुन लिखे त फजर अञा कान निकिती आहे, अञा टाइम आहे, खाए थो, त ठीकु आहे, उनखे माण्हू सम्झाए, पर उनजो रोज़ो न भञंदो, न हुन वरी हुन ते क़ज़ा बि न हूंदो। खणी सिज बि निकिरी वञे, उलमा चवंदा भली सिज बि न थिए निकिरी वञे, ऐं जीअं यानी अञा सिज लहे न, अॻ ई खणी हू मानी खाए त फितर करे, त हुनखे ख़बर न हुजे त हींअर सिज अञा लथो कोन्हे, त असीं हुनखे न चवंदासीं त बसि त तुंहिंजो यानी रोज़ो भॼी पियो ऐं तोखे वरी रोज़ो रखिणो पवंदो। इहा जेकी आहे इहे सभु न आहिनि, छो जो इहा जहालत आहे इंसान जी। जीअं अलाह ताला चए थो त आयत में हत्ता यतबय्यन लकुमुल ख़ैतुल अब्यदु मिनल ख़ैतिल अस्वद मिनल फजर, इहे अलाह साईं जिन में इहा आयत नाज़िल कई, त अदी इब्न हातिम सहाबी उन छा कयो, ॿ रसा खणी आयो, हिकिड़ो कारो ॿियो अछो, पोइ रखे छॾींदो हेठां विहाणे जे, पोइ जेॾी महिल सुबुह जो अछो जेको ॾिसण में ईंदो हुउसि त चवंदो त हाणे बसि कयमि, हाणे जे वरी राति कारो जेको शाम थींदी ॾिसण में हाणे न ईंदो हुउसि उहो रसो कारो, त चवंदो त हाणे बसि, छो जो जीअं आयत में आहे माना आम माना ईअं आहे
त ईअं ई कंदो त पोइ वरी वञी नबी करीम खां पुछईं त यार रसूल अल्लाह मां जे इहा आयत जंहिंमें मूं ॿुधी त मां इहे 2 रसा रखिया जंहिं महिल अछो ॾिसण में ईंदो हो मां चवंदो हाणे बसि ॾींहुं थी वियो ऐं जे कारो ॾिसण खां ख़तमु थी वेंदो त मां चवंदो हाणे राति थी वई त पोइ मां इहो तरीक़ो ठाहियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे छा चयो नबी करीम खे हुनखे तवजो फरमायो त तो जेको इहो अमल कयो आहे इहो न आहे छो जो तुंहिंजो विहाणो जंहिंजे हेठां तूं धागा रखियो वेठो त इहो त तोखे गुमराह में आणे छॾींदो इन विसादत खे इज़न लारीद छो जो इहो त ॾींहुं बि थी वेंदो सफ़ा पोइ तूं बसि कने खाइण पीअण कान ख़ैत अबियद वल असवद वसादतान त इहो चई त इहो ॾींहुं न कर पर जे ॾिसण में अचे रोशनी या फजर जे आज़ान ॿुधी तो बसि कर फ़क़त अकियल आदि उन टाइम में अलाए 2-3 ॾींहं इहो कमु अमल कयो पर नबी करीम उनखे ईअं कोन चयो त तूं जेसिताईं सिजु निकितो तेसिताईं पियो खाईं त हाणे तोते इहो रोज़ो वरी रख यानी इन जो वरी रमज़ान खां पोइ तोखे रखिणो पवंदो त इहो हुनखे छो जो सहाबी खे ख़बर न हुई त हुनखे जंहिंमें बेख़बर हो त नबी करीम उनखे इहो कोन हुकुम कयो त तोखे वरी इहो रखिणो पवंदो इन मां मालूम थिए थो त इस्लाम हिकिड़ो दीन समाहा नरमाई जो दीन आहे इन में का सख़्ती कान्हे ऐं जेके सख़्ती माण्हुनि खे ॿुधाइनि था ऐं कराइनि था उहा मूंखे अलाह सां हिदायत ॾिए माण्हुनि खे नफ़रत दीन खां कराईंदा जीअं साहिह बुख़ारी में आहे त अस्मा बिन्त अबू बकर रज़ियल्लाहु अन्हा قالت अफ़्तरना फ़ी अहद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौम ग़ैमिन थुम्म तलअत अश-शम्स इहा अस्मा चए थी त नबी करीम टाइम में असीं झुड़ हो ॾाढो ऐं मींहुं वसे पियो पोइ असां ॾींहुं थी वियो असीं अञा मानी खाऊं पिया पर पोइ ओचितो झुड़ जो वियो त ओचितो सिजु निकितो त असांखे नबी करीम कोन चयो त तव्हां ग़लती कई ऐं हाणे तव्हां इहो ॾींहुं वराए रोज़ो रखियो असां छो जो असीं जाहिल हुआसीं असांखे सिजु ॾिसण में न आयो सॼो ऊंद ई झुड़ जे करे त लम यअमुरना बिलक़ज़ा उहा चए थी असांखे कोन चयो त तव्हांजो हीअ रोज़ो ख़तमु थी वियो तव्हां वरी ॿियो दफ़ो रखिजो कोन चई ऐं शेख इस्लाम बिन तैमिया जो रिसालो आहे हिकिड़ो किताबु ॾाढो भलो हक़ीक़त सियाम ॾाढो बहितरीनु किताबु आहे उन में बि मालूमात सभु इहे हदीसूं ऐं आयतूं सभु आंदियूं आहिनि त इन में बि हिशाम बिन उरवा जी रिवायत करे थो हदीस आन अबी आन उरवा अन्नहुम लम युअमरू बिलक़ज़ा लाकिन मता आलिम बिबक़ाء النهار وأن الشمس لم تغب أمسك حتى सहाबी चए थो त असांखे जेॾी महिल इहे केॾी महिल माण्हू सिजु निकिरी वेंदो अञा मानी खाईंदा पीअंदा त असांखे नबी करीम कोन चवंदो त इहो तव्हां ग़लती कयो वरी नईं तव्हां ते रोज़ो आहे त असांखे इहा छो जो इंसान जी जहालत जी हिकिड़ी इजाज़त आहे अलाह रसूल जे तरफ़ां त इन रुख़्सत खे वठे इंसानु कोशिशि करे सिखे ऐं तालीम ही जेको रोज़नि जो आहे इंसान खे हर नंढे वॾे खे सिखणो खपे उन मां इहो बि इंसान सिखे त केॾी महिल रोज़ो रखे यानी फजर खां अॻु में जे सिजु ॾिसे थो या थोरी उन अछाण थिए थी त बसि करे ऐं जे ॾिसे थो त हाणे सिजु लही वियो त पोइ उनजो रोज़ो छोड़णो खपे न तरसे वधीक छो जो हिनखे इहा हिकिड़ी जहालत हिकिड़ी जे उनखे त माफ़ी आहे पर जे तोखे इल्मु आहे त पोइ तोखे इहा इजाज़त न मिलंदी जीअं हिकिड़ो मिसाल ॿियो हिकिड़ो जिमा जेको इंसान मर्द जेको त इंसानु सॼी राति पंहिंजे घर वारी ॾे वञी सघे थो पर जे आज़ान अची वई खणी फजर जी आज़ान अची वई त ओॾी महिल गुस्ल करे माण्हू निमाज़ ते वञे ऐं फजर बि खणी थी पियो वञे आज़ान बि अची वञे त हू हुन ते आहे मथे में रोआ त भली विझे त उन में बि कुझु कोन्हे छो जो नबी करीम जो फ़इल बि आहे हिन जो फ़इल बि आहे नबी जो इन अमल में इन में उज़र इंसान जो जेको आहे अलाह ताला क़बूल कंदो त मिसाल खाए बि थो ओचितो सिजु हुन माण्हू कंहिं अंदरि कमरे में वेठो आहे या किथे या खॾ में त हिकिड़े माण्हू जो सिजु निकिरी वियो त ओॾी महिल बसि करे ऐं वात में जेकी शइ आहे उहो कढे ऐं उनजो रोज़ो इनशा अलाह सही आहे इहा हिकिड़ी शइ ॿियूं शयूं जेके शुरूत आहिनि त उलमा काफ़ी हुननि जा जेके हुननि रखिया त के विसरी थो वञे इंसान खे वेसर में ॾींहं जो पाणी थो पीए या का शइ खाए थो त उनजो रोज़ो सही आहे छो जो हदीस आहे अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जी हदीस आहे अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नहु क़ाल मन नसिय वहुव साइम कंहिंखे वेसर थी ऐं वेसर में वहुव साइम फअकल औ शरब खाधई ऐं पीतई फलयुतिम सौम फइन्नमा अतअमहु अल्लाह वसक़ाह इहो हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो जे वेसर में इंसान खाए थो या पीए थो त उहो भली रोज़ो पंहिंजो पूरो करे बसि करे ऐं कंहिं यादगिरी ॼाणाएसि त रमज़ान आहे त बसि करे इहा रिवायत बुख़ारी जी आहे ऐं बुख़ारी मुस्लिम ॿिन्हिनि में आहे त उनखे नबी करीम न चयो त रोज़ो तूं वरी वराए रख इहो तुंहिंजो क़बूल न थियो न
उन में इहो उन जो रोज़ो सही आहे, छो जो हुनखे वेसर ई ऐं चईसि त तोखे अलाह जे तरफ़ां इहो तोहफ़ो थियो ऐं तोखे अलाह ताला तोखे इहा शइ खाराई ऐं तूं रोज़ो पंहिंजो पूरो कर त इहो अलाह ताला जे तरफ़ां तोखे तोहफ़ो आहे। ईअं उलमा चयो त अयशरब नबे हो जेके छा पीए थो ऐं ओचितो कंहिं ॿुधायुसि त ॿिया जेके आहिनि उन्हनि ते फ़र्ज़ु आहे तोखे ॿुधाइणु, छो जो अलाह जो हुकुम आहे क़ुर में वतआवनु अलल बिर्रि वत्तक़वा सूरतुल माइदा 5 में अलाह साईं चए थो ख़ैर ते तव्हां हिक ॿिए जी मदद कयो, इहो त उनखे ॿुधाइणो फ़र्ज़ु आहे असां ते। ॿियो त ॿियूं बि शर्तूं जेके आहिनि उन्हनि मां आहिनि त जेको इंसान जीअं मुजबर थी इंसान खाए थो, मजबूरी थी ऐं खाए थो, त उन ते बि हुकुम जेको आहे त इहो साॻियो थिए थो, छो जो अलाह ताला चए थो मन कफ़र बिल्लाहि मिन बाद ईमान इल्ला मन उक्रिह व क़ल्बुहु मुतमइन्नुन बिल ईमान। केरु इंसान मोमिन आहे पर काफ़िर उन ते ज़ोर था भरनि जा मुनाफ़िक़ त आहिनि त तूं पंहिंजो कुफ़र इज़हार कर, त पाण जे मजबूर थी ऐं इज़हार करे थो कुफ़र उहो, त अलाह साईं हिन में चए थो इल्ला बिल ईमान वलाकिन मन शरह बिल कुफ़्रि सदरा फ़अलैहिम ग़ज़बुन मिन अल्लाहि व लहुम अज़ाबुन अज़ीम। जेको पंहिंजी दिलि ईमान सां ईमान विञाए थो ऐं कुफ़्र इख़्तियार करे थो, उन्हनि खां अलाह साईं हिसाब वठंदो, पर जेको ज़बान सां चए थो माण्हुनि जी मजबूरी खां या कहिड़ी अहिड़ी शइ खां, त अलाह ताला उनखे माफ़ु कंदो, उन खां कुफ़्र माफ़ु करे छॾे। हीअ त रोज़ो आहे, हीअ त वॾी शइ हिकिड़ी माफ़ु थी वई त रोज़ो, त उन में कुझु कोन्हे। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इन अल्लाह तजावज़ अन उम्मतिल ख़ता, नबी करीम चए थो मुंहिंजे उम्मत खे अलाह साईं जेको ओचितो ग़लती थी वञे ऐं मान उम्मती मुंहिंजे उम्मत ते जेके बि ग़लती थिए थी अलाह साईं उनखे माफ़ु कंदो। वन निसियान ऐं वेसर वमस्तुकिरहु अलैहि, ऐं जेको मजबूरी करे थी उन्हनि खां थी वञे, त इहो जेकी रिवायत इमाम नववी रिवायत कई आहे, बैहक़ी रिवायत सही आहे। हिन में उलमा जेके लिखनि था त को माण्हू इहे जे खणी थिए थो, को मर्द पंहिंजे घरवारी खे ज़ोरीअ ॾींहं जो रोज़े रमज़ान में हुन सां सुम्हे थो, त हुनजो रोज़ो त ख़राबु मर्द जो थी वियो, पर औरत पाण भली पूरो रोज़ो करे ऐं उन ते कुझु कोन्हे, वरी उनखे इहो न आहे वरी रखिणो रोज़ो, छो जो हीअ मजबूरी सां हिन झलियो, हिन सभु शइ कई, पर हुन न छॾियुसि पंहिंजी घरवारी ते ज़ोर भरे ऐं हिन सां सुतो, त उनखे इआदत सोम कोन्हे ऐं हुन ते अॾो सॼो मर्द ते उन ते पवंदो, छो जो सॼो उन कमु कयो। ईअं जीअं इंसानु वुज़ू थो करे, पोइ वुज़ू में पाणी वात में विझे थो, को पाणी थोरो गलीअ में हलियो वियो, त उन में बि उलमा चवनि था इन में बि का इहा बि यानी इन में को ॾोह न आहे। ऐं इस्तंशक़ इस्तंशक़ जे नासुनि में वुज़ू जे टाइम में पाणी विझे थो ऐं उहो पाणी ॾिठई त गले ते हलियो वियो, जन गले ते वञी पहुतो, त उन में बि इनशा अलाह कुझु कोन्हे, छो जो हीअ हिकिड़ी मजबूरी आहे। इस्लाम दीन वसी आहे, इन में अलाह साईं हुनखे माफ़ी इन शयुनि नंढियुनि में अलाह साईं ॾिए थो, माण्हू जी तशदुद इन्हनि शयुनि ते घणो न करे। जीअं के चवंदा आहिनि त जेको सुरमो बि माण्हू न पाए या दवा अखियुनि में थो विझे, त इहे इंसान जो रोज़ो ख़राबु थींदो या मजरूह थींदो या रोज़ो भॼी पवंदो न, छो जो सुरमो कॾहिं खाधो न आहे। जा दवा जेके अखि में विझे थो इंसानु, उहो बि हुनखे ड्रॉ कोन कराईंदी, इहा बि हिकिड़ो इलाज जे लाइ के ख़ुशीअ सां केरु कोन थो विझे। या के कन में विझे थो, पंहिंजे कन में विझे थो दवा, उहा जेके फुड़ा हूंदा आहिनि जा ईअं जा को फट आहे इंसान खे उन फट में दवा थो विझे, उहो खणी दवा उलमा चवनि था त खणी उन दवा जो खणी हुनजे यानी गले में असरु अचे त हीअ दवा कड़ी आहे या मिठी आहे, पर इन में सभिनि मां उलमा चवनि था त हिन रोज़ो सही रहंदो, छो जो हीअ न खाइणु आहे न पीअणु आहे, यानी खाइणु पीअणु जेको रोज़ो भॼी पवंदो, जेको कहिड़ो हूंदो जेको फितर कंदो इंसान खे ड्रॉ कराईंदो, हाणे दवा ते त ड्रॉ कोन थींदो। इहा रिसालत शेख अल इस्लाम में तंहिंमें हक़ीक़त सियाम जे बारे में उन बि इहो सॼो तफ़सील हुन आंदी आहे, त इहो इन में कुझु कोन्हे। ऐं जेको इंसानु इन्हनि शयुनि मां जेके नंढियूं नंढियूं थियनि थियूं अलाह माफ़ु कंदो, ऐं इन में जेके अलाह साईं जे तरफ़ां हिकिड़ो इंसान खे इहो हिकिड़ो सबक़ु आहे त सिख, जहालत में न रहो। मुस्लमाननि जो दीन आहे हिकिड़ो रोज़ो रखणु, ईअं न चवंदा यार बसि इहे मौलवी दीन सिखनि रोज़ो रखण जो या कहिड़ी शइ रोज़ो भञे थो या न, छो जो हीअ त सभिनी खे रोज़ो रखिणो आहे, के सिर्फ़ु आलिमनि खे या मौलवियुनि खे त न आहे रखिणो, नंढनि वॾनि खे सभिनी खे सिखिणो आहे त रोज़ो छा कीअं रखिजे, कहिड़ी शइ जी झल आहे, कहिड़ी शइ जी झल न आहे, त इहे सभु इंसान खे नंढनि वॾनि खे सिखिणो आहे। त सहाबी सभई वॾा इहे शयूं सिखंदा हुआ ऐं हिक ॿिए खे सेखारींदा, ॿियनि खे पंहिंजे औलाद खे बि सेखारींदा हुआ।
के ॾिसंदो की माण्हू असां ॿुधो ख़ुदि त के चवंदा यार सुरमो न पायो छो जो सुरमो सां इंसान जो रोज़ो भॼी थो पए। हा उहा हदीस जेकी हिननि एतिमाद कयो आहे उहा हदीस ज़ईफ़ आहे। उहा आहे अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमर बिल इस्मुद अल मऊ इंद नौम। नबी खे चए त रोज़ो ऐं सुरमो पायो पर सुम्हण जे टाइम ते, छो जो मतां तव्हां ॾींहं जो पायो त तव्हांजो रोज़ो मजरूह थी लियतक़ी तव्हांजो रोज़ो बचे। पहिरां त इहा हदीस ज़ईफ़ आहे, अबू दाऊद में आहे, सुनन में आहे, ऐं इहा हदीस मुस्नद इमाम अहमद बि चयो त हीअ हदीस ज़ईफ़ आहे। ऐं यहया बिन मईन जेको आहे उहो हदीस चए थो हदीस मुनकर आहे, हदीस मुनकर आहे, यानी इहा हदीस सही न आहे त रोज़े खे बचायो सुरमे पाइण खां। इहा हदीस माण्हू एतिमाद न करे छो जो हदीस ज़ईफ़ आहे बिल्कुलु। ऐं इंसानु एतिमाद करे सही हदीसुनि ते, सही रिवायतुनि ते, त छो जो इंसानु जेको आहे न हीउ रोज़ो आहे ऐं इन जो सही तरीक़े सां इंसानु करे। ऐं जेके बि शयूं हुन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सभु शइ ॿुधाए वियो आहे। सहाबी ॾिसो, नबी जो घर वारियूं असांखे सभु ॿुधायो आहे त हीअ शइ सही आहे, हीअ शइ सही न आहे, हीअ दीन आहे अलाह जे ते तरफ़ां इस्लाम आहे। जेके अहिड़ी का शइ हुजे हा पकी हुजे हा त असांखे नबी करीम उन ते फ़र्ज़ु हुजे हा त असांखे ॿुधाए वञे हा, छो जो हीअ दीन आहे। जीअं न त सुरमो इंसान खे इहो कोन थो वणे। ॿियो बि उलमा चवनि था त इंसान जे का शइ सिंघे थो, ख़ुशबू अतुर, त उन सां रोज़ो कोन भॼंदो। पर हिकिड़ो बख़ूर जेको आहे, चवनि था जेको काठियूं हूंदियूं आहिनि टांडनि ते रखिबियूं आहिनि, त उन खे सायो करे घणो न सिंघे, छो जो उन जे दूंहें में कुझु ज़रा ज़रा हूंदा आहिनि जेके अंदरि पेट में हलिया था वञनि। हा उहो बुख यानी बुख कोन लाहींदा, उञ त कोन पियारींदा, पर उन में चवनि था रोज़ो हिकिड़ो मजरूह थी थो वञे, छो जो इहा हिकिड़ी शइ इन जो जुर्म आहे। इन जो हिकिड़ो जीअं ज़रा थींदा आहिनि नंढा नंढा, उहे पेट में वञनि था, त इंसानु एहतियात करे। उलमा कोन था चवनि त रोज़ो भॼी पवंदो इन मां, पर बख़ूर जेको आहे अतुर न, ख़ुशबू न, इन में कुझु कोन्हे। पर जेके इहो बख़ूर आहे इन जो ख़्यालु रखे, छो जो इन जो जीअं त मदमदा, जीअं असां गुरड़ी कयूं था त कुझु वात में पाणी हलियो थो वञे त अलाह साईं इंशा अलाह माफ़ु कंदो। पर इन मां इन जो बख़ूर जो जेको इंसानु चवनि था त इन जो संभाल कयो, छो जो इहो हिकिड़ो शइ अंदरि वञे थी ऐं मजरूह न थी वञे, हिकिड़ो रोज़ो यानी उन जो सवाबु घटि न थिए। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं सहाबी सब्र खे सेखारियो त अस्बिग़ल वुज़ू, वुज़ू चङी तरह कर, वख़ल्लिल बैनल असाबिअ, ऐं अंगुरनि जे विच में अंगुर पंहिंजी घुमा, वबालिग़ फिल इस्तिंशाक़, ऐं नासुनि में जे पाणी विझी त छिक ॿाहिरि अंदरि छिक पाणी खे, उनखे चए थो इस्तिंशाक़, इल्ला अन तकून साइम, बसि सिर्फ़ु जे रोज़ो हुजे त पोइ ईअं न कजां। इहा रिवायत अबू दाऊद, निसाई, इब्न खुज़ैमा जेकी इहा रिवायत जेकी आहे इहा बि सही आहे। त इन में ॾिसो हुनखे इन नंढी शयुनि जी बि संभाल कई। ऐं ॿी बचे थो त उलमा चवनि था त सिवाक जेको माण्हू ॾंदण ॾिए थो रोज़े सां, त सुनत आहे, पकी आहे, ऐं इन में रोज़ो इंसान जो भॼे कोन थो। खणी हुनजे ॾंदण में पाणी हुजे जा हुनजे चमड़ी में पाणी हुजे जेको ताज़ो हूंदो आहे ॾंदण, त छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त रिवायत में अचे थो त उन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौला अन अशुक़ अला उम्मती लअमरतुहुम बिस्सिवाक इंद कुल्लि सलाह, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मां पंहिंजी उम्मत ते एतिरी तकलीफ़ नथो करणु चाहियां, जीअं न त चवान हा त हर निमाज़ ते तव्हां ॾंदण ॾियो। त इहा इहा हदीस सही आहे। ऐं इहो कोन चई त तव्हां रोज़े सां हुजो त ॾंदण न ॾियो। ऐं ॿियो रिवायत आहे क़ाल आमिर बिन रबीआ रज़ियल्लाहु अन्हु चए थो रअयतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा ला उहसी, आमिर चए थो मां खोड़ दफ़ा साईं खे नबी करीम खे ॾिठो त ॾंदण ॾींदो हो रोज़े सां। इहे रिवायत अहमद, अबू दाऊद, तिरमिज़ी जूं सभु हदीस सही आहिनि। त इहे शयूं जेके आहिनि इन मां इंसानु न ॾिजे, जेके मिसवाक ॾिए थो त ठीकु आहे। पर हिकिड़ो उलमा चवनि था त माजूनुल असनान जेको असीं इहो हींअर पेस्ट जंहिंखे चवंदा आहिनि इहो इस्तेमालु था कनि, छो जो इन में ख़ुशबू बि आहे ऐं तेज़ आहे, इन मां डपु थो थिए त पेट ॾे अंदरि न वञे, या इन जो कुझु दवा पेट ॾे न वञे, या गले में हिन जी ख़ुशबू न वञे। ऐं इहो बि हिकिड़ो रोज़े जो हिकिड़ो रोज़ो मजरूह थो थिए। ईअं कोन था चवनि त रोज़ो न थींदो या रोज़ो भॼी थो पए, न, पर कोशिशि करे त इहो इस्तेमालु घटि करे या न करे, या रोज़े खां अॻु में इस्तेमालु करे। ऐं ॿियो बि उलमा चवनि था त इंसान जी गर्मी केतिरी बि हुजे त भली हू पाण एसी जे हेठां वेहे, पखे जे हेठां वेहे, या विझे, या थधो पाणी मथां हारे, छो जो इहे सहाबा इहे अमल इन्हनि कयो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो पाण क़ाल रअयतु, हिकिड़ो साहिबी चयो त उहो चए थो क़ाल रअयतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल अर्जह, हिकिड़ी जॻह ते, हिकिड़े ॻोठ ते, यसुब्बुल माअ अला रअसिही वहुव साइम, नबी करीम गर्मी ॾाढी हुई ऐं रोज़ो हो त पाणी पंहिंजे मथे ते हारियईं बाल्टी,
गर्मी खां एॾी गर्मी हुई त नबी करीम उहो ईअं पंहिंजी जान खे ठारे पियो त इन मां असांखे मालूम थिए थो त इंसानु AC या पंखो या विझे त इन में को हर्ज कोन्हे त इहो या ॿी रिवायत आहे इब्न उमर उहो अब्दुल्ला इब्न उमर चए थो त मां खे जेॾीमहिल रोज़े सां तकलीफ़ थींदी त पंहिंजो पोतड़ो आलो करे ऐं पंहिंजे मथां रखंदो हुउसि त गर्मी घटि थिए ऐं अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु उहो छा कंदो हो जे गर्मी हूंदी सफ़ा त उन वटि हिकिड़ो पथर वांगुरु ठाहे जीअं नंजर होदी या विझण जी जॻह उहो पाणी सां भरियल हूंदी पोइ जेॾीमहिल रोज़े सां हुनखे तकलीफ़ घणी थींदी त उन में अंदरि टुॿी ॾींदो हो रोज़े सां टुॿी ॾींदो हो त उन जी जान ठरे ऐं हू रोज़ो सही सघनि त इहे ॾिसो न इहे साहिबनि जा अमल असांखे हर नंढा नंढा बि असांखे पहुची था वञनि त इहे वॾियूं शयूं छो न पहुचंदियूं पर इहे नंढियूं नंढियूं जेके विझंदा हुआ कीअं मथां विझंदा हुआ या पोतड़ो आलो करे विझंदा हुआ या नबी के ॾंदण बि ॾींदो हो रोज़ इहे सभु शइ अची वियूं त छा वॾियूं शयूं कोन आयूं हूंदियूं त अलाह ताला असांखे तव्हांखे तफ़क़ुह दीन में ॾिए त दीन सिखूं अलाह जो दीन सवलो आहे ॾुखियो कोन्हे ऐं असांखे इहो बि हुकुम न आहे त दीन सवले खे असीं ॾुखियो करे माण्हुनि खे सम्झायूं या हुननि खे अहिड़ो डपु ॾियूं त दीन ॾुखियो अथव संभाल करिणो ॾोहो थींदो न न इहो सभु शइ शरीयत में कोन्हे दीन अलाह जो सवलो ऐं प्यारो ऐं भलो आहे अलाह ताला असांखे तव्हांखे तफ़क़ुह दीन में ॾिए सेखारे हाज़ा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद